वेस्ट इंडीज़ क्रिकेट टीम जी पाकिस्तान खिलाफ कराची में रखियल सीरीज़ लाइ सिक्योरिटी प्लान तैयार कयो पियो आहे। पढ़ी टीम जे 13 दिसंबर ते कराची में आमद होटल में रिहाइश प्रैक्टिस T20 ऐं वनडे सीरीज़ दौरान अच वन ऐं कराची मां रवानगी के हवाले से सिक्योरिटी प्लान के हतमी शक्ल ॾिनी वई आहे। पुलिस तर्जुमान मूजिब सिक्योरिटी लाइ पुलिस जे 13 सीनियर ऑफिसरन समेत 46 DSP 615 NGOs 3822 पुलिस एहलकारन के मुक़र्रर कयो वियो आहे। पुलिस तर्जुमान जो चवण आहे त 50 लेडीज़ एहलकारन, रैपिड रिस्पॉन्स फोर्स जे 500 जवानन ऐं स्पेशल सिक्योरिटी यूनिट जे 899 कमांडोस जी ड्यूटी लगाई वई आहे। पुलिस तर्जुमान मूजिब नेशनल स्टेडियम में होटलन ते स्पेशल ब्रांच जा सादा कपड़ा पहिरियल सिक्योरिटी एहलकार बि फर्ज़ अंजाम ॾींदा। ट्रैफिक पुलिस पर रूट बैन जोड़े छॾियो आहे। आगाह कयो पियो आहे कि वेस्ट इंडीज़ क्रिकेट टीम जे पाकिस्तान खिलाफ कराची में रथियल सीरीज़ लाइ सिक्योरिटी प्लान तैयार कयो पियो आहे। पढ़ी टीम जे 13 दिसंबर ते कराची में आमद होटल में रिहाइश प्रैक्टिस T20 ऐं वनडे सीरीज़ दौरान अच वन ऐं कराची मां रवानगी के हवाले से सिक्योरिटी प्लान के हतमी शक्ल ॾिनी वई आहे।